अचो भाई प्रेम सां हिन हफ़्ते अनमोल वचन गुरु अर्जन देव महाराज जन पंहिंजी मिठी वाणी में फरमाइनि था। तव्हां बि दोहरायो असां सां गॾु। सो अंतर सो बाहर अनंत, 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 घट घट व्याप रह्या भगवंत, घट घट व्याप रहा भगवंत, घट घट व्याप रह्या भगवंत। घट घट व्याप रहा भगवंत। चओ हरे राम हरे कृष्ण। हरे कृष्ण। सतगुरु चवनि था वो अनंत परमात्मा वो अंदर भी आ बाहर भी आ। सो अंतर सो बाहर अनंत। अनंत यानी प्रभु के चवनि था वो जेको बेअंत प्रभु आ वो अंदर भी आ बाहर भी आ। घट घट व्याप रहे आ भरपूर। घट घट में वो प्रभु समायल आ, वो भगवान समायल आ। ॾाढी सुंदर पंक्ति सतगुरु समझाइनि था भाई। प्रभु परमात्मा हर जीव में वसनि था। सभिनीनि जे अंदरि प्रभु आहिनि। हरि व्यापक सर्वत्र समाना। पर ॿी पंक्ति प्रेम ते प्रकट हो ही मैं जाना। सभिनीनि जे अंदरि भगवान आहिनि, कण कण में भगवान आहिनि, तव्हां में असां में सभिनीनि जे अंदरि भगवान आहिनि, सभिनीनि जे अंदरि। पर उहे प्रभु नज़र नथा अचनि। छो? चवनि था जाते प्रेम हूंदो उते मां प्रकट थींदो आहियां। भगवान था चवनि प्रेम ते प्रकट हो ही मैं जाना। ये वचन भी सत्य आहिनि कि भगवान सभिनीनि में आहिनि, पर इहो भी सत्य है कि भगवान नज़र न ईंदा आहिनि। इएं चओ हरे राम। हिते भले सतगुरनि चयो आहे घट घट व्याप रहिया भगवंत। सभिनीनि जे घट में परमात्मा इहो बिल्कुलु सत्य आहे। पर असांखे तॾहिं उहे दीदार थींदा, दर्शन थींदा जॾहिं भीतर प्रेम हूंदो। ऐं प्रेम कीअं ईंदो? बिना भक्ति जे प्रेम न मिली सघंदो, बिना कथा जे, बिना कीर्तन जे, बिना संतन जे संग जे प्रेम मिलणु मुश्किल आहे। चओ हरे राम। ॾाढो सरल सतगुरु समझाइनि था। जीअं भागवत में कथा ईंदी आहे सत्संग जी, बलराम भैया ॿुधाईंदा आहिनि न। ध्रुव महाराज जॾहिं भगवान खे पाइण जे लाइ निकिता, 6 महीननि में भगवान उन्हनि खे मिली विया। चओ हरे राम। ईअं आहे न भाई कथा। 5 महीना उन्हनि ॾाढी कठिन तपस्या कई खूब, ऐं 6 महीने भगवान उन्हनि खे दर्शन ॾिनो। त कथा में ॿुधाईंदा आहिनि भाई जेॾीमहिल भगवान ध्रुव महाराज जे साम्हूं आया तॾहिं ध्रुव महाराज अखियूं न खोलियूं। भगवान बीठा आहिनि, भगवान साम्हूं बीठा आहिनि, पर ध्रुव महाराज अखियूं नथा खोलनि। छो? छो जो भीतर भी भगवान जो ही ध्यान तो हले, अंदर भी भगवान ही वेठा आहिनि उन्हनि जे। भगवान सोचनि था भाई मां हिन जे साम्हूं बीठो आहियां, पर हे अखियूं ही नथो खोले, मुंहिंजा दर्शन नथो करे। पोइ जॾहिं भगवान ॾिठो कि अरे हे त अखियूं बंदि करे भी मुंहिंजा ही दर्शन करे रहियो आहे। हाँ, हिन जे घट में भी मां ही वेठो आहियां, इहो उनजा दर्शन करे रहियो आहे, तॾहिं त अखियूं नथो खोले। त भगवान उहो दर्शन जेको आहे, जेको अंदर भगवान विराजमान हुया, उहो दर्शन भगवान खींचे वरितो। चओ हरे राम। अंदरों भगवान जॾहिं गायब थिया तॾहिं ध्रुव महाराज अखियूं खोलियूं कि अरे काॾे विया प्रभु, काॾे विया? अखियूं खोलियूं त अरे सो अंतर सो बाहर अनंत। जंहिंजो मां अंदर ध्यानु पियो कयां, जेको मुंहिंजे अंदर भी हुयो ध्यान में, उहो त ॿाहिरि भी बीठो आहे। यानी हे प्रभु त घट घट में समायल आहे। चओ हरे राम। ध्रुव महाराज दर्शन कया ईअं। तीअं हिते सतगुरु अर्जन देव महाराज जन भी सम्झाइनि था भाई तुंहिंजे अंदर भी उहो प्रभु वेठो आहे, सभिनीनि जे अंदर उहो आहे। सब में राम समाया रे। हिकिड़ी गुरबाणी ॻाईंदा आहियूं न, श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। कहिड़ी गुरबाणी आहे जेकी राम जी घट घट में आहिनि? सब है घट राम बोले। हा,
सभे घट राम बोले, सतगुरु चवनि था राम बिना को बोले रे। हाँ, सभिनीनि जे अंदरि राम जी आहिनि चवनि था, सभिनीनि जे घट में वेठा आहिनि, उन्हनि जे सिवा ॿियो केरु थी सघंदो आहे? कोई ना आहे। पर इहो सम्झ में न ईंदी आहे ॻाल्हि। अगरि सम्झ में जे ॾींहुं अची वञे त पोइ त सभु झगड़ा ई ख़तमु थी वेंदा। कोई कंहिंसां झगड़ा ई न कंदो त सम्झी वेंदो भाई हिन जे अंदरि बि राम जी वेठा आहिनि, मुंहिंजे अंदरि बि राम जी वेठा आहिनि। राम राम पाण में थोड़ी लड़ंदा। चओ हरे राम। हाँ, ॿुधायो भाई, ये झगड़ा ई ख़तमु थी वेंदा। तॾहिं भॻवान पंहिंजी माया बि रखी आहे। इहो ॾाढो गहरो ज्ञान आहे। जीअं गीता में बि लिखियलु आहे, वासुदेव सर्वम, ये भगवान सभिनीनि में आहिनि, पर चवनि था कि इहो कोई विरलो ई पहचान करे सघंदो। कोई अहिड़ो संत हुजे, कोई अहिड़ो भक्त हुजे जंहिं प्रभु सां ॾाढो प्रेम कयो हुजे, ॾाढो भाव रखियो हुजे, उहो ई सम्झी सघंदो कि हा सभिनीनि में भगवान आहिनि। चओ जय श्री कृष्ण। जीअं नामदेव महाराज हुया, हा न, नामदेव महाराज ॾिसो कुते मां भगवान खे प्रकट करे वरितो। केॾी वॾी ॻाल्हि आहे। हलो ठीकु आहे, उन्हनि जो भाव, पर हिकु जॻह त उन्हनि प्रेत मां बि भगवान खे प्रकट करे वरितो। चओ जय श्री कृष्ण। संत ॿुधाईंदा आहिनि कथा में कि उहो प्रेत ई हुयो, उनमें भगवान न हुया, उहो प्रेत ई हुयो। पर नामदेव महाराज जो एतिरो भाव शुद्ध हुयो, एतिरो प्रेम हुयो उन्हनि जो कि भगवान खे उते अचणो पियो। भगवान हली आया, प्रेत हटिजी वियो। अहिड़ो भजन कयो उन्हनि, अहिड़ो प्रेम कयो भाई। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। त इते सतगुरु सम्झाइनि था भाई, उहो प्रभु जेको अनंत आहे, बेअंत आहे, उहो अंदरि बि आहे, उहो ॿाहिरि बि आहे। सभिनीनि जे घट में प्रभु समायल आहे, विराजमान आहे। पर इहो ॻाल्हि तॾहिं सम्झ में ईंदी आहे जॾहिं असां निरंतर सत्संग कयूं, वचन जेके आहिनि उन्हनि जो पालन कयूं, ध्यानु कयूं। असां केवल सत्संग ॿुधणु ॼाणूं भाई। चओ हरे राम। हा न, तव्हां त हलो वरी बि ॿुधणु ॼाणो, असां त केवल ॿुधाइणु ॼाणूं। ॿुधणु त असांखे बि न ईंदो आहे, हा न। त कोई ॿुधाइण थो ॼाणे, कोई ॿुधणु थो ॼाणे सत्संग, पर को विरला हूंदा आहिनि जेके उन ते अमल करण बि सिखंदा आहिनि। उन्हनि खे उहा अवस्था मिली वेंदी आहे, उन्हनि खे उहा भक्ति मिली वेंदी आहे, उन्हनि खे उहो प्रेम मिली वेंदो आहे भाई। चओ हरे राम। प्रभु खे प्रार्थना कयूं, सतगुरनि खे प्रार्थना कयूं कि असांखे बि भक्ति मिले। प्रभु पंहिंजा दीदार, पंहिंजा दर्शन तव्हां अंदरि बि करायो, असांखे ॿाहिरि बि दर्शन करायो। असां बि महसूसु कयूं कि सभिनीनि में उहो प्रभु आहे, सभिनीनि में ई मुंहिंजा कृष्ण आहिनि, सभिनीनि में ई मुंहिंजा राम आहिनि। ही प्रभु जी कृपा जे बिना संभव न आहे भाई। श्री कृष्ण गोविंद। है न, तव्हांजा कोई दोस्त यार हुजनि, मिट माइट हुजनि, उन्हनि में तव्हां भगवान खे त हलो ॾिसी वठंदव, चवंदव हिन में बि भगवान आहे। पर कोई तव्हांजो हुजे बढ़िया दुश्मन, हाँ, 4-5 सालनि खां झगड़ा हलंदा हुजनि उन्हनि खां, उन में भगवान नज़र ईंदो भाई? न ईंदो। चओ हरे राम। हा न, उन में छो भगवान नज़र ईंदो? चवंदो उन में त जिन भूत नज़र ईंदो आहे असांखे। भगवान वरी काथो नज़र ईंदो भाई? यानी इहो असां भक्ति खे पंहिंजो ई रूप था ॾियूं। चओ हरे राम। जाते असांखे सुलभ लॻे, जाते सुठो लॻे, जाते अपनापन लॻे, त उते भगवान नज़र ईंदो, उते कृपा नज़र ईंदी। पर जाते अगरि कुझु खटास आहे, जाते कंहिंसां कुझु नाराज़गी आहे, जाते झगड़ा आहिनि, हा न, उते भगवान नज़र न ईंदो। इहो भक्तनि जो स्वभाव न आहे भाई। भक्त इहो न आहे कि कंहिं पर्टिकुलर माण्हू में ई भगवान नज़र अचे उनखे। चओ जय श्री कृष्ण। सभिनीनि में भगवान नज़र अचे, सभिनीनि में। श्री कृष्ण गोविंद। उदाहरण ॿुधाईंदा आहिनि संत कि हिकु बार हिकिड़ो सत्संग में वेठो वञी मंगलू राम, संतन चयो भाई सब में भगवान को देखो, सब में प्रभु को देखो, सब में राम जी हैं, सब में कृष्ण है। हाँ, इहो ॿुधी आयो उहो त रटंदो पियो वञे, सब में भगवान है, सब में भगवान है, सभिनीनि में भगवान आहे। मूंखे सभिनीनि में भगवान खे ॾिसणो आहे। वेंदे वेंदे रस्ते ते हिकिड़ो कोई हाथी हुयो, उहो पागल हाथी थी वियो ओॾीमहिल, है न। महावत परियों खां ई सभिनीनि खे चिल्लाए, अरे भग जाओ, हट जाओ भैया, हट जाओ।
ये हाथी पागल हो गया है, कुछ भी कर देगा, गड़बड़ हो जाएगी, हट जाओ हट जाओ। तो हे ओडी मल इहो ई रटे, सभिनीनि में भगवान आहे, सभिनीनि में भगवान आहे। हाँ, अरे चुप कर, कुछ कोन कंदो। अरे भैया पागल थियो हाथी, हटी वञ। चई न मां हाणे त ॿुधी आयुमि सुखमनीअ में भाई सभिनीनि में भगवान आहे, हिन हाथीअ में भी तो भगवान है। हाँ, गणेश जी है मेरे। चलो जय श्री कृष्ण। कुछ नहीं करेंगे। मावत चए भैया तू जान, तुंहिंजो कम जाने, बाक़ी सब हली आहे। चारो मंगलू राम बीठो रहियो, हाथी आयो, चङी तरह हुनखे सूंड सां पकड़ी, एॾो थोड़ो परे फिटी कयईं, हितां खां सिधो राम मंदिर। चओ हरे राम। हाँ, वो भी बेचारो सोचण लॻो, गणेश जी ने राम जी के पास पहुंचा दिया। बेचारो जीअं तीअं करे उथियो, वापस आयो संतन वटि। चई बाबा तव्हां त वॾी वॾी ॻाल्हियूं था ॿुधायो, सभिनीनि में राम आहे, सभु घटि राम बोले, सभिनीनि में राम आहे, सभिनीनि में कृष्ण आहे, हे त गड़बड़ थी वियो तव्हांजो सत्संग। चई छो भाई छा थियो? चई मां इहो ई सम्झो भाई हुन हाथीअ में बि भगवान ई आहे। हो वीचारो महावत त मूंखे चए पियो न वञ, पागल थी वियो हाथी, पर न मूंखे तव्हांजे वचननि ते भरोसो हुयो, हे त गड़बड़ थी वई। चओ हरे राम। संत खिलण लगा। चयो अच्छा तोखे हाथीअ में भगवान नजर आयो? चई ॿियो वरी छा, मां तव्हांजा ई त वचन ॿुधी हुयुमि भाई सभिनीनि में भगवान आहे, त हाथीअ में भगवान हूंदो। इहो ई सोचे करे मां अॻिते वेंदो पियो वञा। चई जॾहिं तोखे हाथीअ में भगवान नजर आयो त हुन महावत में भगवान नजर न आयो? जेको वीचारो भगवान तोखे अची करे चए पियो हाथी पागल थी वियो आहे, न वञ। तोखे पंहिंजी मस्ती हुई भाई, पंहिंजा ई तोखे प्रयोग करणा हुया। वो महावत उन में भी तो तू भगवान ॾिस कि हिकिड़ो भगवान मना तो करे, साम्हूं न वञ। चओ हरे राम। त असां भी ईअं ई आहियूं, पंहिंजी सुविधा अनुसार जेको असांखे सुठो लॻंदो आहे असां उहो पालन करे वठंदा आहियूं। चओ हरे राम। असांखे लॻंदो आहे असां कोई धर्म जो कमु था कयूं, असां कोई सुठो कमु था कयूं, पर न, भीतर पंहिंजो स्वार्थ हूंदो आहे, पंहिंजी सुविधा ॾिसंदा आहियूं असां। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर। भाई पंहिंजी सुविधा ॾिसी वठंदा आहियूं, पर वरी भी भगवान दयालु हूंदा आहिनि, भगवान कृपा कंदा आहिनि कि भाई ठीकु आहे, जहिड़े भी प्रकार सां, जहिड़े भी भाव सां तूं भजन करे तो त भगवान फल ॾींदा आहिनि, है न। काथे काथे पंहिंजी सुविधाउनि जो त्याग करे असांखे भक्ति करणी खपे, काथे काथे पंहिंजी कंफर्ट छॾे करे ॿियनि जी सेवा करणी खपे, ॿियनि खे लाभ ॾियणो खपे भाई। यही तो भक्ति जा, यही तो भक्तन जा लक्षण आहिनि। चओ राम। यही तो भक्ति सिखारे थी, बाक़ी असां छा सिखिया आहियूं सत्संग में भाई ॿुधायो। पंहिंजी सुविधा के असां केवल मान्य ॾींदा आहियूं भाई, हा मां ख़ुशि त सभु ख़ुशि। चओ जय श्री कृष्ण। न, भक्ति ईअं न थींदी आहे भाई। श्री कृष्ण गोविंद। ये जॾहिं सत्संग जा वचन असांजे भीतर ईंदा, असां कुछ मनन कंदासीं, तॾहिं असांखे भी सभिनीनि में परमात्मा नज़र ईंदा भाई। वरी भी विचार कजो, साध संगत जी, तव्हांखे सुंदर भाव मिलंदा, भक्ति मिलंदी। सो अंतर सो बाहर अनंत, सो अंतर सो बाहर अनंत, घट घट व्याप रया भगवंत, घट घट व्याप रहा भगवंत। बोलो गुरु नानक देव की जय। बाबा आनंदराम साहिब की जय। बाबा भगत राम साहिब की जय।